लिफ्ट खपे भाऊ लिफ्ट। दिल जो जोरो पवायो ई ज़ालिम। मुखे खई हा लगना तई। हल हल वे बी जाई हिकड़ो मिनट। वरी छा थियो? हिन जेब में जेको सामान अथी बाहर काढ। जल्दी 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 मां ॾिसां हुन जेब मां भी कढी दे सामान। हाणे ये कर मोटरसाइकिल का हेठ लो। हाणे ये कर जेड़ी तरफ दा तू आयो आ ना उन तरफ रवाना थी वञ। ये पेरे छो न पियो फुरेणे तो बंद कराई मुके। मुंजी मर्जी ही मुंजो स्टाइल आ। हल पहले छो ना पर फुरे मुंजी मर्जी मां जिया फुर कया। अन्या यार मु मोटरसाइकिल जूं किस्तू भी कोन पूरियूं कयूं हुयूं यार। बस छा कजे आज तो को डी एड़ो लगी हो यार। छा खणी आवा? पानी खणी आयम तो जेका बियो छा खणी आयम? पानी में तो आहे कोन। सुराख हो गिलास में और हाजी वियो सॼो पानी। हे वठ गिलास में सुराख ना है तो जा हाथ कमन था। तू पानी पियायो मां पीतो। हाणे बकरिन जो तू ख्याल कजाए मां पानी पीती जा। जल्दी मोटन जी कजाए बकरियूं माखे कोन चाराणी दियूं। पांजी बकरियूं पाण ख्याल कजाए। ओ वाओ बकरियों घनार बीठो उनसा सौदो छो ना आड़ाया। हे मोटरसाइकिल आ चोरी जी पेट्रोल जो खर्चो वठे थी। पेट्रोल थिया महंगो बकरी मुखे खीर दींदी मोगा वारो कर सौदो करेस। इहो वरी गंजो केड़ो इदो पिया। ओ भाऊ मुखे हिकड़ी बकरी वठणी आ मुल दींदे तू? हैं बकरी जबारो तो वही कोने। बकरी हिकड़ी ॾेई छॾां चवंदो मां गुम थी वई आ ॿियो न त छा। हा बा ॾेणी आ बकरी। केड़ी वरते बकरी माखे ॿुधाए। ओ या बकरी मुखे दे घणे में दींदे भाऊ? इहा बकरी लाख रुपए जी बकरी आहे। ओ हे बकरी खीर भी दींदी आ ना? खीर भी दींदी आ। पैसा मां वट कोन थी। पैसा ॾेणा पवंदा ना कैश उधार ते ॾियाई जा भला। निभागा उधार ते कोन थो वठाई बकरी। बाकी दरअसल इलाको लगो पिया खराब पैसा जेब में मां खणी कोना घुमदो। हो सामू मांजी मोटरसाइकिल जेकी बीठी आ ना हां वो पूरो लाख रुपयो लांदी आ। गाड़ी जी उहे मुखे जरूरत आहे। मां चवंदा बकरी ॾेई करे गाड़ी छो न वठना। हा हा छो न ॾींदुमि मां बकरी काए वञ तू गाड़ी मां चाबी ॾे। चाबी? हाँ बकरी काए वठा? काए वठ तू बकरी जेकी दिल करे वो खणी वञ। चाबी हो लगी भी थी मोटरसाइकिल में मां हे सफेद बकरी काए आई थो। ठीक आ तू काए खीर त दींदी आ ना? खीर दींदी थी टाइम ते गाड़ी जाइन के। ठीक आ बकरी तू हाल मुखे घर दे खीर दे मुखे मां पली वञा। ठीक आ भाऊ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बकरी किथा वरते बा? हे मां मुल वरती आ मोटरसाइकिल खपाए करे हाने मां पांजे घर वरती वेंदो आ। बकरी किए लगी तोखे? बकरी सोणी आ यार। हां ता छा थियो? बकरी वई मोटरसाइकिल फबी वई जबा जाने मां जाना। वाह वाह जो गाड़ी अथ थी वई आ। हां 15 मॉडल इने गाड़ी त मां गोला में हुम। छा गाला गाड़ी हाने मिली वई जबरदस्त कम थी यो। गाड़ी भी मुंजी यार फुरजी वई अलाए किथे मिलंदी। बिस्मिल्लाह माशाअल्लाह। ओ भाऊ छा है? सबर सबर बुधाया तो छा है। गाड़ी मुंजी आ। तोजी की है गाड़ी? मां पाण वरती आ गाड़ी। कहीं खां वरती थी की आ तुंजी? मां केड़ो गाड़ी सबूत हाने थी? वरती आ। हां सबूत मुंजी आहे। आ गाड़ी सबूत ये कागज चाबी रे। लगाला जदी चाबी गाड़ी मुंजी आ। चाबी लगाला चाबी। नंबर बैठ बिठाए नंबर बिठाए। केड़ो नंबर बेटाया? 65 45 दिस दिस एसकेडी आए नंबर ये दिस हल परे वन ढुलिया से बा हाल। काम खराब आ। के खा बकरी वरते? बुधायो थो भाऊ चितो तरनी ना थी घणो हो सामो जेको लंबू वेठो आ मोटरसाइकिल ते इनखा मां बकरी खरीद कई इनके भी दिसां तो हल अगम गंजा तुझो कसूर न है सारो लंबू जो कसूर आ। मोटरसाइकिल किदा हथ गई? अरे जबर भाई जा मोटरसाइकिल किदा हथ गई तू? जी बकरी विके करे मां मोटरसाइकिल ओ जल्दी मिल के तई। जाती मिलकत ना हुई पर मां जमा जबार जाने मां जाना गाड़ी अची वई ना भली हुई ना। तू माने मन छाए वच करे मोटरसाइकिल वरतिया? अरे गलती थी ए डाडो थी वई तू। हाने हु जाने नुन जो पान में मसलो आ हु पान में निबरन हला क्यों थी काडे हला हला क्यों थी
9 फोरू पैदा थियो तू असांजे लाइ हाओ नो तू फोर न कंदो आ पैदा थियो मां चो इन इलाके में अमन लगो पियो आहे। इन इलाके जा माण्हू शांत आहिनि। मां मोटरसाइकिल फुर करे फबाए वेंदुमि मुंहिंजी ॾियारी खरी थी पवंदी मूंखे कई ख़बर जे मां पकड़जी पवंदुमि। तोखां अॻियां पोयां हिसाब थींदा। मूंखे पूरे ॻोठ वारनि जी शिकायत मिलियल आहे। हिकिड़ो हमरा आहे फुर कंदो आहे ऐं मथे खां उहो गंजो आहे उहो तूं ई आ। बुड़ एक मिनट मोगे जी मार खबर न चार हाणे भली मार